चवनि सहमत पर आया रहमत। तेरे दिल भाई लूपड़ भी कौन है जो मां तुझे ढक्का छोड़ी। बस पुजे त कच्चो खाई वनी मुखे। जागो हल त हाणे इन काटे में मुक जागी पियो निंड नथी थी छा? ना मां अरमान में निंड हली वई आ। अरमान अम्मा अली रज़ा के शहर में ॾिठो पोयों भगो मांस भाग भला जो गुम थी वियो। तुंहिंजे दिल में वेठल इहो बघड़ अञा न मोआ। अञा साॻिया लाटू साॻिया चुग खण बंदूक हण मूंखे खुद मुंहिंजा बुकियूं ऐं जेरा पोइ सवलो थी जेको वणे सो कर। अम्मा कान आहियां तुंहिंजी मां। जेसी ताईं तुंहिंजे मथे मां इहा मालिया खोलिया न वेंदी तेसी ताईं तोखे मां नज़र न ईंदी। अम्मा अम्मा तुझे करे त ज़हर पीतो थम। मूंखे हाणे ॾेसें कयो त खाई मरां। चई चई ज़ुबान में फुरड़ियूं थी पयूं आहिनि। ज़ुबान थी ॾुखे तुंहिंजी साॻी कार। ओहो अम्मा अम्मा मां चवां थो तूं नाराज़ न थी। अंदर तो सड़े सच चवंदी साए त चवंदे त लोक त ठहियो पर मां बि ईअं थी चवे। अम्मा अम्मा तुझा सच बि रंबे जे कन जड़ा आहिनि। असांजे घर कॾहिं आयो अली रज़ा जो मूंसां ऐं तुंहिंजे मरिया ज़ाल सां ॻाल्हायईं जो तो ईअं कयो? छा कयो? बेगुनाह घरवारीअ ते बोतान हणी क़त्ल करे हयई अली रज़ा वरी बि ॾोही अली रज़ा। अम्मा अम्मा हाणे इहो सुतर सुर न जॻाए न। लॻई न कावड़ अड़े न रस्मू ज़ालिम आहिनि न रईस वॾेरा कमदार असांजा ऐमाल ज़ालिम आहिनि। अड़े असां पाण ज़ालिम आहियूं खुद गर्ज लालची आहियूं जाहिल आहियूं वॾा ज़ालिम त असीं पाण आहियूं। अम्मा सच चवां तूं न वकील भली थी आ टीपू बि पंहिंजनि खे ॾियारी आ। अड़े हिते पंहिंजा पाण में आहियूं को गैर या दुश्मन कोन्हे तॾहिं अंदर खुली पियमि ऐं सच चई ॾिनमि सज़ा जा हक़दार असीं पाण आहियूं। माठ करे सुम्ही रहो वधीक न खोल मूंखे तो जहिड़ा ज़ालिम माउ खे मारियो विझनि। अबा सदको वञे जागा थी पई छो ख़ैर त आहे? सुबुह जो सवेल भरो उतार जाए मूंखे। छो अबा काॾे वेंदे? ओ उतारे ते हिकिड़ो ग्राहक आयो ज़ाल खे त चिन्नु त चयो त मां त बुत पियल अथसि वञिणो आहे करमशाह जे मुक़ाम ते बुत कढण जानू खे चयो त अॻ में त बुत ते पूरे अचिजांइ हिकिड़ो। पोइ अबा चइबो त मुंहिंजे कल्हो के फेरे कमु कयो नी। कीअं कमु कंदो आहे माउ कंहिंजी बुढल फ़क़ीर जी माउ आहे तूं अकेलो पुटु आयो आहे तुंहिंजो। अड़े अबा
माण्हू भली पिया चवनि ज़हमत पर आया रहमत अबे खे चवां। मुंहिंजे लाइ त मां तूं आई रहमत बाक़ी माण्हुनि लाइ भली करे हुजूं रहमत। अबा हिकु त ओतारे ते ख़्याल सां वेहंदो कर। ऐं ॿियो अम्मा? ॿियो त साए सां मोट जाए अबा। का ख़ासि ॻाल्हि आहे छा भला? हा बा अधी मुरादी ईंदी कुबरा जे लाइ। अम्मा मां तेसिताईं अॻु में मोटी ईंदुसि न। चङो अबा चङो सही आहे। इन विच में हिकिड़ो टियों कमु बि करे अचिजांइ अम्मा। चओ अबा सदको वञाए सव कम चओ। माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अबे खे चवां। इहो आहे न इब्राहिम रिटायर्ड जमादार। अबा ॾाक दिरियाणी हुया शमाला जो पीउ न। शुमाइला न शुमाइला शुमाइला। ऐं हाओ हाओ अबा जेका बि आहे उहा ई उन्हे खे छा आहे अबा? हा मां उनजो संग खपे न बसि रे रे वे उनखे राज़ी कर। चइबो त चइनी कुंडनि ते नज़र अथई अबा। अम्मा अगरि पुटु कंहिंजो आहियां राणी रहमत जो अम्मा खे चवां। मञी थी अबा चवनि था पिया 18 ग्रेड जी ॾाक दिरियाणी आहे। अम्मा उहा 18 गिरड़ जी आहे त मां बि 20 गिरड़ जो भोपो आहियां मुल्क मशहूर। अबा रखी रखी इन जो ख़्यालु कीअं आहे? अम्मा पघार अथसि वॾी पढ़णो पोइ त पघार पंहिंजी असली ढोरियूं लॻी वेंदियूं ॾोकड़ में जूं। वेंदी सांस वसऊं कोन घटाईंदसि। माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अबे खे चवां। अम्मा हीअ शरीफ़ा न हिकु विख बि घर खां ॿाहिरि निकिरे त मूंखे ॿुधाइजांइ। निकिरी बि त ॾिसे टिड़कायांसि दोॾा। माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अबे खे चवां। शरीफ़ा शराफ़त जो वक़्तु न आहे। हा चुप रहंदे त चिपाड़जी जी थारजी वेंदी। हिन घर खां ॿुढई रहमत खां बदिले जो सोच। हा लुड़क लाणण अजाई आहिनि। लुड़क लाणण जो वक़्तु न आहे। सोच शरीफ़ा सोच। छा ॻाल्हि आहे भाॼाई? सुबुह हूंदे बि तुंहिंजे मुंहं ते मंझंदि थी नज़र अचे। भला ओटारा आहिनि छा? न कुबरा ओटारा वरी कहिड़ा? भाॼाई तोसां थियल कहर जो दुख मूंखे बि आहे। या त गुबार लॻो बीठो आहे ॼण काई। तूं ई तई आधार न त घुट जी घोट जी मरी वञा हा। भाॼाई असां औरतुनि जे मुक़दर में इहो छो? मर्दनि जो ठहियल आहे मुक़दर कुबरा। सच थी चवीं भाॼाई। हा तूं पाण खे ॾिस। हिकिड़े पासे न मासूमिड़े सां मङियल ऐं ॿिए पासे वरी भाणे ॾेई थो न पोड़े खक इब्राहिम खे। भाॼाई तूं सही थी चईं। राति मूंखे सहाईंदे ॿुढे ईअं चयो। छा चईं त? चए पियो त कुबरा जो संग ॾींदसि इब्राहिम खे ऐं आऊं पण बिस डाक्टरियाणी शुमाइला ऐं तूं थींदी हुनजी नौकरियाणी। पोइ तो छा चएसि भाॼाई? मां त ॻाल्हायांसि बि कोन पंहिंजे मुंहुं पे बकियईं ऐं मां चवांसि बि छा? तूं माठ में ई चढ़ी वेंदी ॾक ते। मां पंहिंजो वात छो विञायां? भाॼाई मां ख़ुदकशी कंदसि न बाहि में सड़ंदसि ऐं न ई पाणीअ में बुॾंदसि। हा भाॼाई इन खख पोड़े सां या इन मासूम ॿारड़े सां लाउ लहण खां त चङो आहे त मां मौत सां लाउ लहां। तोखे करण बि हीअं घुर्जे या मरण या वरी घर छॾणु घुर्जे। भाॼाई मां कंदसि बि ईअं ई। इहे न कयो हा त मूं वटि बचे छा हा ॿुधायो? इहो त ख़ुदा वारनि मूंखे जाॻायो। न त तव्हीं मुंहिंजो त अछो मुंहुं करे वञो हा। ॿुधायो ईअं थिए हा न? ॿियो वरी छा कयूं आ मां? अरे हिन ॻोठ में हलण घुमण चढ़ी रहा आऊं। जीअं न तव्हीं कंध हेठि कयो वेठियूं आहियो ती मुंहिंजूं अखियूं बि हीअं लीज़न लॻी पयूं हुजनि हा। अम्मा हाणे बस बि कर भला। तूं बस कर। वात न खोल रहे हाणे मुंहिंजो। जहिड़ी धूड़ तेड़ी छाहीं। अरे इहो सोचींदे तव्हां ॿिन्हिनि खे मौत न थी आयो मौत। अम्मा मौत बि त नथो अचे न। मौत नथो अचे? अरे फाहो खाओ फाहो। ठाहे ॾे फाओ अम्मा। अथई न रहो विच पंहिंजी ॻिचीअ में ऐं ॾे पंहिंजो पाण खे गोगो। अरे घर खां निकिरण खां त सुठो आहे पंहिंजो पाण खे गोगो ॾेई मारे छॾ घर में। अम्मा हाणे बस बि कर भला। बस कयां? अरे अंदर थो कुरे मुंहिंजो अंदर थो कुरे।
जेकॾहिं सुजाग थी राति चौकी न ॾियां त ही तूं मूंसां ऋण करे वञो आ। अम्मा ॿी कहिड़ी वाह बची आहे मुंहिंजे लाइ? चइमि त हाणे मूंसां वधीक न ॻाल्हायो, चुप करे वियो हितां। वधीक तूं ॻाल्हाए मूंसां, अंदरि साड़े छॾियो अथव मुंहिंजो। बाबा जी निकाह है, निकाह जो ॿुधाइण आयो आहियां। हाँ साईं, भले पर वेहो त हाँ बस पोइ कुछ देर खां बचूंदा पिया। ठीकु आहे साईं, अची पंहिंजी अमानत वठी वञो। बस पोइ तयारु रहिजो, पोइ असां देर खां बचूंदा पिया। असां तयारु आहियूं साईं। लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असांजे में दुश्मनी कंदा बि आहियो न, दोले जे डोके ते वॼाए कंदाऊं। तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 साईं एनसी कटियूं था, FIR फरियादनि जे अचण ऐं उन जो बयान ॾियण खां पोइ कटींदासीं। फरियाद जो नाम बंद आहे सचो साहब, न सिर्फ बंद आहे बल्कि उनजे मथां तशद्दुद बि थी रहियो आहे। साईं तव्हां आहियो स्कूल टीचर ऐं पढ़ाइण जी आदत तव्हां खां वेंदी कोन। मक़सदु इहो त FIR कटण लाइ जेके कानूनी तक़ाज़ाऊं आहिनि उहे त पूरियूं करणियूं पवंदियूं न। त साईं तक़ाज़ाऊं पूरियूं कयो न। त आणो न शाहिद ऐं फरियादी, कानूनी तक़ाज़ाऊं तव्हांखे पूरियूं करणियूं। मूंखे? जी अव्हांखे। FIR असांखे कटणी आहे। SHO साहब, फरियादनि घर में बंदि हूंदी ऐं मथे तशद्दुद थींदो हुजे त पोइ फरियादनि कीअं ईंदी ऐं शाहिदूं किथां आणींदासीं? इन्हीअ लाइ त NC जी ॻाल्हि कयमि त जीअं मुल्ज़िम ते कदम खणी सघिजे त हर ॻाल्हि पोइ आसान थी पवंदी। ठीकु आहे SHO साहब, जीअं मुनासिब सम्झो पोइ मां हलां थो। ओके मास्टर साहब। साईं एक्शन फौरन खणणु खपे। तव्हां फिकुर न कयो साईं, फ़क़ीर फंदे में हूंदो। चऊं साईं, पोइ हाणे मां हलां थो। महिरबानी।
मुबारक हो जे बाबा। खैर मुबारक हो मौलवी साहब। बाबा घोट मुबारक हो जने बाबा मुबारक। खैर मुबारक हो पुत्र, तहां के मुबारक हो जे। घोट मुबारक। खैर मुबारक। खैर मुबारक। मुबारक दई दुआ कर मन मुखे का मुबारक मिले। खैर मुबारक जमादार इब्राहिम, खैर मुबारक। बुधार साई बाबा ये कुआर के घुरायो त असां रवाना थियूं। बाबा कुआर के वठी जो भला असां रवाना थियूं। जी साईं। जन्म जन्म खा जन्म कहानी, जन्म जन्म खा जन्म कहानी, चीनी अचो बाबा अचो अचो देर थी अचो। चङो हाणे छॾियो इहो रोअण पिटण, वठी रे दमा। एहसास सिंधुआ जे झरते किरणा, सूह समुंड जज़्बा झरणा, सपनन जा घर नैण निमाणा, मन मंदिर अम्मा जैसा ब्यान के कोई बयान, सदियन खाचो संदर पेरिल, जात जो जंजीरों घेरिल, गम घर घारे नारी निमाणी, जन्म जन्म खा जन्म कहानी, जन्म जन्म खा जन्म कहानी। अॼु त बाबा बुखार तमामु घटि आहे। वरी वरी तव्हांखे दवा लिखी थी ॾियां। ही ॿाहिरां वञी जावेद खां वठो, ठीकु आहे? मैडम बाहर ॿियो कोन्हे, हाणे मां वञां थो। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध जावेद। छा ॿुधां मैडम? अच बे, मां तोखे पंहिंजी मजबूरी ॿुधायां थी। प्लीज़ जावेद बे। तूं एतिरो पको छो थी वियो आहीं जावेद? मूंखां का ख़ता थी वई आहे? न मैडम। पोइ छो अहिड़ो रुखो थी वियो आहीं? मां अञा तव्हांजे घर न ईंदमि। छो? ॾिसो न मैडम, जॾहिं अचां थो तॾहिं बेइज़ती थी थिए। पोइ न अच मुंहिंजे घर, मां तुंहिंजे घर हली ईंदसि। मुंहिंजे घर? हा, तूं जिते चवंदे मां हली ईंदसि। न मैडम, प्लीज़ मुंहिंजी पछड़ छॾियो। कीअं छॾियां जावेद? अटकियल अखि फाथल दिल कीअं पलियां? तव्हां को ॿियो तलाश कयो, माण्हू खोड़ आहिनि दुनिया में। बराबरि जावेद, दुनिया सॼी माण्हुनि सां भरी पई आहे, पर दिल जो राज़दान त हिकु ई हूंदो आहे न।
वधीक त न। त उहो हिकु राजदार मां ई छो, को ॿियो बि त थी सघे थो। तोसां बेसमक जुड़ियल नातो हाणे ॿिए कंहिंसां कीअं जुड़ी सघंदो? जीअं मूंसां जुड़ियो आहे मैडम, ईअं ई। न जावेद, मुश्किल आहे। प्लीज़ मैडम, मूंखे पंहिंजी ज़िंदगी ॾाढी प्यारी आहे। तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी ज़िंदगी आहे, त मूंखे प्यारी न हूंदी? पर मैडम, मां तव्हांजे घर ईंदे हाणे ख़ौफ़ थो महसूस कयां। पंहिंजो घर ॾेखार जावेद, मां उते हली ईंदसि। मां यतीम राह अस्पताल जे मिलियल घर में दोस्तनि सां, घर आहे ई कोन त मां ॾेखारींदुसि किथां। त पोइ पंहिंजो घर वठ। घर वठां? मां ॾींदसि तोखे पैसा। 10 एडवांस पघारूं मिलनि पियूं, से खणी वञी घर वठी सघिजे थो। मैडम प्लीज़ जावेद, सोच। ठीकु आहे मैडम, मां सोचींदुसि। हाणे मां हलां थो। अदी रहमत, तो चयो सो हली आयसि। जंहिं पुट जे नाले कुबरा थियल हुई, सो त रब खे प्यारो थी वियो। उन खां पोइ पुट सो बि अलाह साईं खसे वतो। आवड़ी अदी, रब जी सरकार ॾाढी आहे। केरु रब सां सीनो साईंदो अदी मुरादी। जीअं साल आसिफ पीरनि जो पिञल बख़्श थी मिलियो आहे, सो बचे शल 7 सालनि जो थियो आहे। हाणे असांजी अमानत असांखे मोटाए ॾे। छो न अदी, तॾहिं त मां पाण तो वटि हली आई हुअसि। तो यादि ॾियारियो सो अची वियसि। जीअं शाल अॼु नंढो सुभाणे वॾो अची लाइक़ु थींदो। पर अदी, वाइदो त यादि अथई न? बनी लिखी ॾियण वारो न? हा हा, उहो ई यादि आहे। भेण रहमत, बनी अॼु बि कुबरा जी त सुभाणे बि कुबरा। भेण, इहो त सही आहे, पर तुंहिंजी पक ॼाण। अॼु बि कुबरा तुंहिंजी त सुभाणे बि तुंहिंजी अमानत आहे। चाची, अयो मां ख़ुशि त आहीं न? ठीकु आहे चाची, तो ख़ुशि आहीं? दुआ दुआ। चाची, कुबरा खां त पुछो। हा हा, चई छा थी पई? छा पुछूंसि न्याणीअ खां? चाची, कोई बि पसंदि नापसंदि त पुछणु घुरिजे न? माई हाणे छॾ खणी जिंदो पसंदि नापसंदि। अॼु यार रखणे में रोलो विझण तुंहिंजो छा वियो? हलो तूं भली चवनि रहमत, पर अञा रहमत अदी मुरादीअ खे चवां। हा अदी रहमत, शरीफ़ा जे वारनि खे छा थियो आहे? फैशन कयो अथसि या मंड मती थिए? न कोड़ी अदी गॾ हूंदी मंड मथे, बेचारीअ खे वार चरियो थियो आहे। ॿुधायो माए न? अम्मा, मां इहो आसिफ वारो रिश्तो कोन कंदी माए। हा हा, चए छा थी पई? अरे तूं का मूंखां वॾी आहे छा? भाउ मां आहियां तूं? असांखे क़बूल आहे रिश्तो कंदासीं। हलो हाणे तो मां रहमत, पर आहियां रहमत अदी मुरादीअ खे चवां। अदी मींहुं बि हाणे लहण वारो थिए। अदी त हली अंदरि वेहो। हाणे वञई थी घर। न कीअं वेंदी अदी? हेॾे मींहं में तोखे मां कीअं चढ़ींदसि? चढ़ी थी अचां? चई त सची पई, मींहुं त आहे। उथी उथी त अंदरि हली वेहो। मां लही पियो मींहुं। तॾहिं त चवंदा अॻिते उथण जी, माण्हूअ खरण जी, मींहं वछण जी का ख़बर ई न पवंदी आहे। लुड़ुक सिर्फ लारू करे लड़ी पिया न मुंहिंजे रूह जी रज़ीअ जे गलनि था। तू छो आयो है ये डोईअ जहिड़ी जंग खणी वरी भर में तो वेही? उथी त उथा दो बड़ा त ॿुध, मूंखे सिक लॻी हुई तुंहिंजी, तॾहिं त आयो आहियां न राणी। हा तो फाटे ई असां लाइ न, सिक छो न लॻंदई? तोखे सिक ई सेको तॾहिं मुबारक पारां लपा पिया आहीं। मां चवां थो तलवार नथी त पाण न खुसजी मम्मी। मां पुछां थी नक अथई? हा, हेॾो नक आहे तॾहिं बि आयो आहीं? न अचां जा वॾी ज़रूरत हुई तुंहिंजे अचण जी। पबनि ते हलंदे पुॻो आहीं, पबी कंहिं जाइ जा। मां
आप ॿुधा पर रज़िया बि ॾनु थी वठे। आबदा जो सिर खयई हाणे मुंहिंजे पुठियां पियो आई तूं त रूह जी राहत आई रज़िया, आबदा जे गुस्से जे करे न ईंदोसि। ऐं हाणे आजो थी अची निकितो आई तूं त न ठुकराए रज़िया, ॾिस मां कीअं जीअंदुसि। हा वञी मर त ख़त्मा दुरूद पढ़ाए आई। अल्लाह अल्लाह, दिलि आहे हथनि में, तो ख़रीदार खे ॻोल्हियां। रज़िया राम कर हिन ॿुढल फ़क़ीर ते राम कर, दिलि ख़रीद कर। ॾिस बुढ़ा इज्जत लाइ घणी त शक्ल गुम करे था, न त छा नक चप कटे कंदे सां चट। ॾाढो सुखियो रखंदोसि, हिते रुगो दाल थी मिले, मूं सदके जा कुकड़ बि खोड़ थी। मूं छा चयो तोखे, वञी थोया खेड़े आई ॿी बि जंग। ए वञा थो ॾेबू नथी ॾेबू ॿीहर वरी मोटी ईंदो है, ॿुधायो वञे। हा हलिए कंहिं ॾिनी अथई मानी? हाँ चाची आमना छो ॾिनी अथई तोखे मानी? छो न ॾियां छा? न रख के मास त बि तोखे मानी ॾिनई। हाणे मानी त खसे वठते पोइ विढ़े छो थो? विढ़ा थो? लव खट ते छो वेठी आई? छो? ॿुधी कान थी? लही ते या खणा बंदूक? हल उथ। ॾिसी छा थी? हल 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 हुन कुंड में वे। हेठ